अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजी चैनल न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सभु कुझु अॼु ॿुधाइण वारा आहियूं दोस्तों। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। त बालाजी ख़ान हिकु नओं ज़ुल्म बयानु कयो आहे। पापनगर में पंहिंजे वॾे भाउ खे घुटा ॾेई क़तल करण खां बाद हुनखे क़बर में दफ़नाए छॾियो आहे दोस्तों। ज़ुल्म त बालाजी ख़ान ॿिया बि काफ़ी करे रहियो आहे, पर पंहिंजे रत जे रिश्तनि खे बि नथो बख़्शे। जीअं त शाहनवाज़ ख़ान बि उन जे ज़ुल्म जे ख़ौफ़ खां काथे भॼी वञी पनाह वरिती आहे। ऐं हाणे जेको मल्हार क़दम खयों उन जे माण्हुनि खे मारे सटे बालाजी ख़ान जे साम्हूं पेश कयो आहे। बालाजी ख़ान उन जो पलांद बि मल्हार खां ज़रूरु वठंदो। सिर्फ़ु हुन मल्हार खे रिआयत उन जे करे ॾिनी आहे त हू मल्हार जी मासात राबेल सां इश्क जो पेच चढ़ाए वेठो आहे। हू पंहिंजे इश्क जे ॾाढो झुकियल आहे, न त हू कंहिंखे बि बख़्श करण वारो न आहे दोस्तों। हिकु बालाजी ख़ान अहिड़ो किरदारु आहे हिन ड्रामे में जेको ज़ुल्म जी इंतिहा ताईं ज़ुल्म करे रहियो आहे दोस्तों। हू पंहिंजे रत जे रिश्तनि खे बि नथो बख़्शे। जीअं त हुन जी हाणे जेका घरवारी आहे उनखे इहो ख़ौफ़ आहे त किथे हुन जा हथ मुंहिंजी न्याणीअ ॾांहुं न वधनि, छो त हू नथो चाहे त हुन जी कंहिंसां शादी थिए। हू हक़ बख़्श रहणु चाहे थो दोस्तों, ऐं हूअ चए थी त मां शादी करणु चाहियां थी। इन जे हिसाब सां हाणे हुन जा हथ हुन ॾे बि वधी सघनि था दोस्तों। वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।